दोस्तों ही तव्हां माकड़ ॾिसो हींअर मंझि त टाक लॻो पियो आहे सो असां पंहिंजे नंढनि ॿारनि सां गॾु चारई पासे ॾिसो तव्हांखे खड़को था ॿुधो इन माकड़ जे करे असां हुकुमराननि खे अलाह को अञा वधीक बुख ॾे हिननि जो पेट न भरबो हिननि जा स्प्रे जा हिननि खे पैसा मिलंदा आहिनि चवंदा वफ़ाक़ असांखे कोन थो ॾे वफ़ाक़ जे त असां सूबे खे ॾिना आहिनि हाणे असां कंहिंखे चऊं हीअ असांजा फ़सुल तबाह थी आहे असां राति ॾींहुं मकड़ भॼाइण जे पुठियां असां कंहिंखे था हणियूं असां काॾे वञूं कंहिंखे चऊं असांजा हुकुमरान सभु ईअं लॻा पिया आहिनि हेॾां था ॾिसो असां नंढनि मासूम ॿारनि सां ॾींहं तते वधूं माकड़ भॼाईंदा केरु आहे ख़ुदा को हुननि जो पेट पूरो करे केरु केॾां मिल्कियत तव्हां खणी ईंदो एतिरो मिल्कियत केॾां खणी ईंदो हिते ई पहिरियों दोष लॻो कफ़न नसीब थिएव ग़रीबनि जो ख़्यालु कयो शहरनि में केरु अस्पताल में मरे थो त चओ था हुनखे किरोना आहे 5 लख ॾियो त पोइ लाश ॾियूं हिते माकड़ असां सां अज़ाब कयो वेठो आहे असां कंहिंखे चऊं काॾे वञूं कंहिंखे चऊं